नाज़िन भिरिया सिटी खां ठारूशाह वींदड़ लिंक रोड जो हलंदड़ मरमती कम गुज़िरियल 6 महीननि खां रोलड़े जो शिकार आहे। रोड तां गुज़रंदड़ मुसाफ़िर तोड़े ॻोठाणा सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन ई हवाले सां ॾिसूं था राणा अब्दुल सत्तार जी हीअ रिपोर्ट। एक पासे कुदरती आफ़तूं त वरी ॿिए पासे इंसान पारां इंसान खे नुक़सान पहुचाइण वारी फितरत में भी घटिताई न अची सघी आहे। 5 महीना अॻु पियल बरसातुनि सबबि केतिराई ॻोठ हज़ारे एकड़नि ते बीठल कमद, कपह, सारियूं तिरनि जा फसल ऐं अंब, लीमन, ज़ैतूननि जे बाग़नि समेत सब्ज़ियुनि जा पोखियल फसल बरसाती पाणी बीहण सबबि तबाह थी विया। वरी ॿिए पासे बाअसर ज़मींदारनि पारां सरकारी ढोरनि लंघनि ऐं मोरियुनि खे बंदि करे हथरादू बंदि हणाए इंसान ज़ात खे नुक़सान रसायो वियो। भिरिया सिटी जे यूसी दरिया खान जलबाणीअ जे 50 खां मथे ॻोठनि ॻोठ पिंजल, मेमण, आली मेमण, जोगी माछी, इलियास जो सोलंगी, बिरोही, मंगो, सफ़र कज़ाक, म्याणी मल्ला, हाशिम खरल ऐं ॿियनि ॻोठनि जे सवन ॻोठाणनि ॻोठ पिंजल मेमण भरिसां गुज़रंदड़ सरकारी ढोरे जे कुदरती लंघ मथां बीही सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त बाअसर ज़मींदारनि सरकारी मोरियूं ऐं ढोरा बंदि कराए संदन ॻोठनि खे ॿोड़ायो आहे। MPA सैयद मुराद अली शाह संदन वाहर करे ॻोठनि में बीठल बरसाती पाणी झटनि ज़रिए रोड़ी कैनाल में कढाए रहियो आहे ऐं ज़मीनी रस्ता पिण शहरनि खां ॻोठनि ताईं बहाल कराया आहिनि। इन सिलसिले में ॻोठाणनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बापो पाणी डोड़ियो के ॻोठाणे के माण्हू लड़ो पाणी मथों आयो, बेड़ियों खोटी खोसन खोटी पाणी आयो उन पाणी डोड़ियो। डोड़ण वजह जलबान साहब पाणी बंदि कराए छो। बुंडो जे पाणी सां घर में शुरू थियो, 5 फुट पाणी सां घर में हो। बुंडो क्यों अचो पानी मथों आयो कच्छों वठी सारे पहुतो जे मटके वेरासी पोने वजह साईं खे चयोसी साईं पो झटा पंहिंजा हया हथ जा झटा हई ट्रैक्टर बिजलियूं सोलर शुरू कई पो पानी निकतो। हाणे असांखे फुर्सत थी आहे त लंघ कोन्हे। बाबा शकील साहब ऐं नाज़र खाना वारनि जेको आहे उनखे बंदि करायो आहे। ही सोणी मेहार जो दरियाउ आहे, वहंदड़ी आहे, उन वहंदड़ीअ खे हुननि ॿुॾो ॾेई छॾियो आहे। पर जेकॾहिं वहंदड़ी खुली रहे हा त असांजा ॻोठ न ॿुॾनि हा, ही असांखे तकलीफ़ूं न अचनि हा। ही जेके बि कयूं आहिनि से जन जलबाणनि कयूं आहिनि ऐं हथ सां करायूं वयूं आहिनि। साईं यारनि असांजी हेल्प कई आहे, साईं यारनि क्रेनुनि सां असांखे बंदि हणाए अञा बि बचायो आहे। जेकॾहिं उहे असांजी हेल्प न कनि हा त असांजा ॻोठ में हिकु बि माण्हू हिते न हुजे हा, सभु ॿुॾी ख़तमु थियनि हा। माल मरी विया आहिनि, बकरियूं मरी वियूं आहिनि, का बि शइ असांजी न बची आहे। ॿननि में बाग़नि जो कमु त हर शइ ॿुॾी वई आहे। साईं मुरादिल शाह खे माण्हू चवनि था साईं मुरादिल शाह जो ॾोह, साईं मुरादिल शाह जो ॾोह न आहे। हुन आवाम खे बचाइण जी कोशिशि कई आहे। असांजे ॻोठ खे साईं मुरादिल शाह बचायो आहे, साईं हसन शाह बचायो आहे, साईं वॾे बचायो आहे, नूरमल शाह जो हथ आहे। इन्हनि असांजो पाणी कढायो आहे, करायो आहे। शकील साहब हुतां इहो पाणी असांजो निकिरी वञे। शकील साहब ज़ोर ते बंदि करायो आहे। साईं मुरादिल शाह थो चए त जहिड़ा न थियनि। हाणे पाणी मुराद शाह कढाए रहियो आहे। मुराद शाह सां वॾी महिरबानी आहे। पाणी रस्ते में किरन वाहे पंहिंजा ख़र्च करे ऐं असांखे रस्तो ठाराए ॾिनो अथई। वॾी वॾी महिरबानियूं आहिनि। कुझु खाधो ॾिनो असांखे ग़रीबनि खे। असांजी जायूं किरी पियूं आहिनि, असां विल ते वेठा आहियूं। तव्हां ॾिसो जे रूबरू सरकार असांजो इमदाद करे। साईं जलबान करे छॾियो आहे असांजो पाणी। जलबान खां रस्तो निकिरे थो, उन्हनि असांजो बंदि ॾेई छॾियो आहे। इन करे असांजो पाणी बंदि रुकियो पियो आहे। अञा ताणी ॻोठनि खे पाणी चौफेर फिरियो पियो आहे, फसल एतिरा न थिया आहिनि। असांजे घरनि मां ॻोठनि मां निकिरनि पिया था। साईं मुराद शाह जी महिरबानी आहे जो हे पाणी कढाए पियो थो। जलबाणी साहब मोकिले छॾिया आहिनि असांजे त ही जेको पाणी मौजूदा निकिरे पियो थो, साईं MP असांजे हद जो साईं सैयद मुराद अली शाह आहे जेको असांजे ही पाणी पंहिंजे तहत पंहिंजी मदद पाण पाणी असांखे कढाए पियो थो ॾे। तव्हां ॾिसो होॾो जलबाणी पासो शकील साहब ऐं हुनजा नादर साहब जलबाणी जेका होॾो बंदि हणी वॾा वॾा बंदि हणी ऐं उन्हनि पाणी खे रुकावट कयो। पाणी जो अॻिते निकाल कोन्हे। हेतिरो पाणी आहे, एतिरे पाणी खे रस्तो त ॾिनो वञे जो पाणी पंहिंजी मंज़िल ते त वञे। हाणे तव्हां ॾिसो जेके ही साईं मुराद अली शाह असांखे झटा हणा ॾिना, पंहिंजे तहत ही झटा हली रहिया आहिनि। इन्हनि जो वधीक इहो बि चवणु आहे त MPA जेको आहे सैयद मुराद अली शाह जस लहे जिन संदन हिन महिल बि सार लधी आहे ऐं खेनि माली सहायता कई आहे। इन्हनि हुकूमत सिंध खां मुतालबो कंदे घुर कई आहे त संदन ॻोठनि मां फौरन पाणी जेको आहे उहो कढायो वञे ऐं जीअं ही पंहिंजी ज़िंदगी जेका आसानी सां गुज़ारे सघनि। कैमरामैन राणा आमिर अली सां गॾु राणा अब्दुल सत्तार, आवाज़ TV न्यूज़, भिरिया सिटी।